जी तो प्यारा दोस्तों आवां जो जातल सुञातल 11 स्टूडियो एंड दम दस्तगी प्रोडक्शन जो डायरेक्टर एंड प्रोड्यूसर नाथखान अब्दुल वही बुल्लो कादरी ऐं हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां 11 स्टूडियो जे हिकु नए सेट ते ऐं पंहिंजे मशहूर मारूफ नाथखान ऐं पंहिंजे पुराणे साथी मोहम्मद सरफराज कासमी सां सो दिल चवे थी तो सरफराज कासमी सां थोड़ो मुखातिब थियो। अस्सलाम वालेकुम सरफराज भाई, छा हाल आहे? वालेकुम अस्सलाम भाई, ताम दा खुशाई तो सी अल्लाह का। सरफराज भाई आवां जो हमेशा वांगे पहिरियों वांगे जी मुन पहिरियों कम कयो उन वक्त खां वठी हिन वक्त ताईं आवां मूंसां गॾु आयो ऐं आवां जो मूंसां साथ रहियो आहे। आवां पहिरियों बि मूंसां कम कयो, हिन वक्त मां जेको कम करे रहिया आवां उन वक्त केतिरो मुतमइन आहियो, आवां खे कीअं लॻे कम? अल्हम्दुलिल्लाह वहीद भाई पहिरियों बि कम कयो से यको गॾु हुयासीं अल्हम्दुलिल्लाह नंढे इलाक़ो खां वठी अवां ईअं सम्झो त मूंखे कराची में स्टूडियो ते वठी हलियो ऐं महिरबानी इहा बि अवां जी आहे जो हुते माना पहुचायो। सो हर वक़्तु जंहिं महिल बि अवां जो कमु ॾिसंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह दिलि ख़ुशि थींदी आहे ऐं हर साल ॾिसंदा आहियूं त अवां का न का इन कम में नवां आणींदा आहियो। बिल्कुलु हक़ीक़त अलॻि शइ हिकिड़ी माना अलॻि पहचान आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जेका असांजी रिकॉर्डिंग थी आहे इहा बि वीडियो मां सम्झां थो त इंशाअल्लाह तमामु बहितरीनु रिकॉर्डिंग थी आहे ऐं इंशाअल्लाह इहा रिकॉर्डिंग जॾहिं पहुचंदी बाज़ार में या मार्केट में तो इंशाअल्लाह तमाम पज़ीर है के बिल्कुल सरफराज काज़ी दा काफी एल्बम मु भी क्या बेन प्रोडक्शन में क्या पर ही जो मु आवा जो एल्बम के सेट ते आउटडोर ते ए ही सेट जो है असा दोस्त लिसन दा पिया मुखे न तो लगे तो शायद को एडो नाथखान सेट ठाहींदो या उन ठायो हुंदो एडे सेट ते छाता समझो जो पहिला सेट मौजूद है तमाम बेहतरीन पहिला के एडे सेटन दे ये रिकॉर्डिंग जी अल्हम्दुलिल्लाह मां पहिरियों सेट ते ऐलान ते कयो हीरा गोल्ड आलम जे सेट ते भी करे ॿिया थिया पर हिते वाकई मुख़्तलिफ़ कम ऐं बहितरीन कम सेट जेके तव्हां ठाहिया या हिन खां पहिरियां बि जेके सेट ॿ टे ठाहियासीं वीडियो जे लाइ तमामु बहितरीन दिलि ख़ुशी थी त यार असांखे कराची वञण जी हाणे ज़रूरत न आहे। इहो वहीद बुल्लो साहब हाणे असांखे सखर में ई जेको आहे सो इहो कमु ॾिए थो ऐं मां दोस्त जेके बि इहे वीडियो जेके ॾिसनि था उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त अल्हम्दुलिल्लाह असांजो वहीद बुल्लो भाई साहब तमामु बहितरीन प्रोड्यूसर आहे, डायरेक्टर आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु प्यारो कमु करे रहियो आहे। सखर जे शहर में वेझो आहे, इते अचो ऐं असांखे हिकु दफ़ो ज़रूरु आज़मायो, इंशाअल्लाह तव्हां वरी कराची वञण जी तव्हांखे वीडियो जे लाइ ज़रूरत न पवंदी। सरफराज भाई वरी महिरबानी मां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो ऐं मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम थो कयां पंहिंजी प्रोडक्शन में अचण ते। वरी उमेद थो कयां त अवां जो जल्दी एल्बम ईंदो त जी प्यारा दोस्तो सरफराज कासमी जे एल्बम जो तव्हांखे बिल्कुलु इंतज़ारु आहे ऐं बिल्कुलु इंतज़ारु कयो बि। हिन दफ़े जेको सरफराज कासमी जो एल्बम ईंदो ऐं हिकु नए मुनफ़रिद अंदाज़ में ईंदो। सो हिन वक़्तु आऊं खां इजाज़त वठंदुमि, इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए दोस्त सां 11 स्टूडियो जी सेट ते आऊं सां मिलंदुसि नाथखान अब्दुल वही बुल्लो कादरी। खुदा हाफ़िज़।